वॻण लॻ यूसी चौधरी जे चेयरमैन जी सीट ते कामयाब थियण ते सरदार ज़ादा दानिश ख़ान तुनियो ऐं पीपल्स पार्टी अॻवान चीफ सरदार अल्ताफ़ ख़ान तुनियो खे चूंड खटण ते मुबारकूं ॾियण जो सिलसिलो जारी। सिटी प्रेस क्लब वॻण जो वफ़द कामरेड ग़ुलाम हुसैन मुगेरी जी अॻवानी में मोहम्मद बख्श ख़ासकेली फ़तह मोहम्मद ऐं साजिद मुगेरी पहुची करे चूंडनि में कामयाब थी गुलनि जा हार पाराया। उन मौक़े ते चीफ सरदार अल्ताफ़ ख़ान तुनियो चयो त इलाइक़े जो अवाम असांजे घराणे सां मुहबत करे थो ऐं अवाम असांखे सुठी मोट ॾिए थो। वोटरनि जी तकलीफ़ुनि जो अहसासु आहे, कोशिशि कंदासीं, सहूलियतूं ॾियारींदासीं। जॾहिं त अमन पसंदि आहियां, अमन जी ॻाल्हि कंदो आहियां। हिन वधीक जो त किरदार ते चूंड खटी आहे। पार्टी एतमाद करे वॾी ज़िम्मेवारी ॾिनी त अवाम जी ख़िदमत ऐं बुनियादी मसइला हल कंदुसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।